पाकिस्तान ऐं अफगानिस्तान विच में ॻाल्हियुनि जो ॿियो दौर अॼु इस्तांबुल में थींदो। सरहद ते छिकताइण बाद क़तर ऐं तुर्किया जी टियाखड़ी में थींदड़ ॻाल्हियुनि जे पहिरें दौर में फौरी जंगबंदी ते इतफ़ाक़ कयो वियो हो। दोहा में थियल ॻाल्हियुनि जे पहिरें दौर में ॿिन्ही मुल्कनि फॉलोअप मुलाक़ातूं करण ते राज़िपो ज़ाहिर कयो हो, पर ॾेही वज़ारत जे तर्जुमान तरफ़ां जारी कयल बयान में चयो वियो आहे त पाक अफ़गान ॻाल्हियुनि जो ॿियो दौर अॼु इस्तांबुल में थींदो। अफ़गानिस्तान सां छिकताइण नथा चाहियूं, पर इतफ़ाक़ अफ़गान तालिबान खां मुतालबो आहे त हू आलमी बिरादरी सां कयल पंहिंजे वाइदनि ते अमल करे ऐं पाबंदी मिलियल TTP ऐं ॿियनि दहशतगर्द तंज़ीमुनि ख़िलाफ़ सख़्त एक्शन खणे। अल्लाह ताला बलोचिस्तान खे बेशुमार कुदरती वसीलनि सां नवाज़ियो आहे। अफ़सोस आहे त बलोचिस्तान जी दौलत अॼु बि ज़मीन अंदरि दफ़न आहे। बलोचिस्तान जी तरक़ी पाकिस्तान जे मजमूई ख़ुशहालीअ सां गंढियल आहे। वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ जो तक़रीब खे ख़िताब। वज़ीर आज़म चयो त बलोच अॻवाननि रज़ाकाराणे तौर पाकिस्तान सां अलहक़ जो तारीख़ी फ़ैसिलो कयो। 2010 जे NFC एवॉर्ड में पंजाब तारीख़ी क़ुर्बानी ॾिनी। सूबनि विच में इतफ़ाक़ राय पाकिस्तान जे मज़बूती जो बुनियादु आहे। इस्लामाबाद हाई कोर्ट PTI बानी जो एक्स अकाउंट बंदि करण जी दरख़्वास्त 4 नवंबर ते ॿुधण लाइ मुक़ररु करे छॾी। इस्लामाबाद हाई कोर्ट जे रजिस्ट्रार ऑफिस काज़ लिस्ट जारी करे छॾी। जस्टिस अरबाब मोहम्मद ताहिर 4 नवंबर ते PTI बानी जो एक्स अकाउंट बंदि करण जे हवाले सां दरख़्वास्त ॿुधणी हलाईंदो। शरीक गुलाम मुर्तज़ा वकील बैरिस्टर ज़फ़रुल्लाह ज़रिए दरख़्वास्त दाख़िल कराई हुई। क़ैद दौरान एक्स अकाउंट तां मुबैना ॾफेड़ी पोस्ट हटाइण ऐं ॾफेड़ खे रोकण जी इस्तदा कई वई आहे। दरख़्वास्तगुज़ार तरफ़ां PTI बानी जे गैरक़ानूनी ऐं बदनियती ते ॿधल ट्वीट्स हटाइण ऐं ब्लॉक करण जी बि इस्तदा कई वई आहे। इस्लामाबाद हाई कोर्ट PTI बानी खे नोटिस जारी कंदे जवाब तलब कयो हो। मैं अपनी बच्ची के लिए यहाँ पे आई थी और आगे जब हम SHO के पास पहुँचे थे ना, तो उन्होंने मुझे बोला कि हम आपकी बच्ची बरामद करने के लिए जा रहे हैं। आगे जब बच्ची बरामद करने के लिए वो मेरे साथ चले, वो बच्ची बरामद करने नहीं चले थे, वो कोई बिना मालूम जगह पे मुझे लेकर गए और वहाँ पे उन्होंने मेरे साथ ज्यादती की। मैं डरी हुई थी, बहुत ज्यादा डरी हुई थी। वो धमकियाँ देता रहा, बोलता किसी को आपने बताया हम ये कर देंगे वो कर देंगे। ये परसों हुआ है, बस मुझे इंसाफ मिले। मीरपुर ख़ास जे मेरान थाणे जे SHO मीर खादिम टालपुर ख़िलाफ़ फ़रियाद खणी ईंदड़ औरत सां ज़्यादती करण जो केस दाख़िल। मुतासिर औरत आलिया शेख जी फ़रियाद ते वुमेन थाणे ते केस दाख़िल कयो वियो। फ़रियादण आलिया शेख चयो आहे त शहनवरनि जी धीउ अलीशा जी बाज़ाबी लाइ मेरान थाणे ते वई हुअसि। SHO मीर खादिम टालपुर दिलासो ॾेई हिकु जाइ ते वठी वञी ज़्यादती जो निशानो बणायो। SHO सां गॾु ड्राइवर हो। घर वज़ीर ज़ियालत जा नोटिस वठंदे SSP मीरपुर ख़ास खां रिपोर्ट घुरी वरिती। SSP मीरपुर ख़ास जो चवणु आहे त SHO मीर खादिम टालपुर खे मुअतल कयो वियो आहे। मुतासिर औरत जो मेडिकल करायो वियो। SHO जा जुज़ाब वरिता विया। मुतासिर औरत चयो त पुलिस जी जांच मां मुतमिन आहियां। धीउ खे बाज़ियाब कराए SHO मीर खादिम टालपुर ख़िलाफ़ कार्रवाई कई वञे। एलम्स यूनिवर्सिटी जी हॉस्टल मां नौजवान जो लाश मिलण वारे वाक़े जो जामछोरो जे B सेक्शन थाणे ते केस दाख़िल। शागिर्द अब्दुल्ला सुमरो जे पीउ हाजी मोहम्मद सुमरो जी फ़रियाद ते अणॼातल जवाबदारनि ख़िलाफ़ क़त्ल केस दाख़िल कयो वियो। फ़रियादी FIR में ॼाणायो आहे त पुट खे धमकियूं मिलियूं हुयूं। मनसूबाबंदी तहत केस क़त्ल कयो वियो। पुलिस जो चवणु आहे त वाक़े जी समूरनि रुखनि खां जांच कई पई वञे। जांच मुकमल थियण बाद हक़ीक़त साम्हूं ईंदी। कुझु ॾींहं अॻु ठुलवासी शागिर्द अब्दुल्ला सुमरो जो अल्सीना बॉयज़ हॉस्टल जे रूम नंबर 144 मां गोली लॻल लाश मिलियो हो। ठुलवासी अब्दुल्ला सुमरो लम्स जे बिलावल मेडिकल कॉलेज में 4थे साल जो शागिर्द हो।